अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावतिही उलाइक युमिनून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, ही प्रोग्राम ख़त्मुल क़ुरान जे मौक़े ते रखियो वियो आहे। हाफिज़ अब्दुल शकूर साहब
कुरान मजीद जो ख़त्मु कढियो आहे। मां दुआ तो करियां अल्लाह ताला हाफ़िज़ साहब जे पाण खे ऐं जमात जे ॿुधण खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। ऐं जिन दोस्तनि ही जलसो कोठायो आहे इन जलसे जा मुआविनीन बणिया आहिनि। बिलखुसूस मुजाहिद वसीम साहब ऐं मोहम्मद अज़ीम साहब ऐं नियाज़ अली ऐं पूरी टीम जिन भी मेहनत कई आहे इन जलसे में माली या जानी दुआ कयो त अल्लाह ताला सभिनी जी मेहनत क़बूल फरमाए। ऐं असांजे बिरादर मुजाहिद हज़रत साईं अब्दुल हमीद मंगरे साहब जी दीनी खिदमत अल्लाह ताला क़बूल फरमाए। ऐं जेके भी दीन लाइ पाण पतोड़ंदा अल्लाह ताला सभिनी जी मेहनत पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजो दोस्तो ही भलारो महीनो वेचारो इख्तिताम पज़ीर थियण वारो आहे। नबी सईयन जॾहिं रमज़ान शरीफ़ जो पोयों ॾहाको ॾिसंदा हुआ पोयां ॾियारा ॾिसंदा हुआ हुज़ूर साईं रोई पवंदा हुआ। साईं फरमाईंदा हुआ त ॾाढी ख़ुशी रमज़ान जी त रमज़ान अचे तो अचे तो अचे तो वरी अची वियो वरी हाणे रमज़ान वीचारो मोकिलायूं थो वञे। रमज़ान जी मोकिलाणी मां मोहम्मद करीम जो जी झोरे थी। काश साईं फरमाइनि था त सॼो साल रमज़ान हुजे हा मुंहिंजा उम्मती रोज़ा ही रोज़ा रखना अल्लाह जी रहमत जी वॾफुड़ी बरसात बरसे हा शयातीन ॿधा पिया हुजनि हा जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया हुजनि हा जहन्नम जा दर बंद ही बंद हुजनि हा। पयो अल्लाह मुंहिंजनि उम्मतनि उम्मतियाणनि खे माफ़ियूं माफ़ियूं ॾियां बाज ही बाज करे हा करम ही करम करे हा। हुज़ूर साईं दुख में रमज़ान सिर्फ हिकिड़ो महीनो आहे काश सॼो साल रमज़ान हुजे। ऐं असांजो हाल इहो आहे जो इन हिकिड़े महीने जो बेरोज़न रखण जे लाइ तैयार न आहे। चङा भला हटा घटा माण्हू रमज़ान जा रोज़ा नथा रखनि। ॾिठा न अखियुनि सां न का बीमारी न का तकलीफ़ न को उज़ुर न की हाजत ईअं थो लॻे ॼण त ये माण्हू मुसलमान ही न आहे।
न असांखे रमज़ान जे अचण जी ख़ुशी आहे न असांखे रमज़ान जे वञण जो ॾुख आहे। बस हीअं रोशाई थी पिया आहियूं। रमज़ान जा ॾींहं रोज़नि जा आहिनि पर बजाए रोज़नि रखण जे सॼो ॾींहुं मुस्लमान खाईंदा ऐं पींदा था। ऐं रमज़ान जूं रातियूं इबादत जूं आहिनि। मन क़ाम रमज़ान ईमान व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। नबी साईं फरमायो जेको रमज़ान जी रातिनि में बीह करे इबादत करे अल्लाह ताला सॼी ज़िंदगी जा गुज़रियल गुनाह उन जा माफ़ थो करे छॾे। पर असांजी हालत इहा आहे जो या तो सुम्हिया पिया हूंदा त ॿाराड़ी वारा माण्हू सुता पिया आहिनि, वरी शहर वारा माण्हू वरी नाइट क्रिकेट पिया खेॾनि। इन्हनि भागनि खे क्रिकेट खेॾण जे लाइ महीनो बि रमज़ान जो मिलियो आहे। अम्मा आशा दी फरमाए वल्लाह मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रमज़ान जो चंड वेंदो हुज़ूर पंहिंजे नेणनि तो निंड हराम कंदा सॼी सॼी राति निमाज़ में क़ुरान जी तिलावत ऐं तहज्जुद में गुज़ारींदा। ॾींहं जो नबी साईं रोज़ा रखनि, कुरान जी तिलावत करन, वाइज़ नसीहत करन, रात जो सजी सजी रात नमाज में गुजारन, सजदन में। असां तहज्जुद जी नमाज तो पंहिंजी जाइ ते पर आम नमाज भी रमज़ान में नथा पढ़ो, फर्जी नमाज भी नथा पढ़ो, पंजगाना नमाज भी नथा पढ़ो। ॿियनि महीननि में त टोटी पर रमज़ान में भी सुस्त। खुदा जी ज़ात जो कसम आहे जंहिं रमज़ान जा रोज़ा न रखिया, जंहिं रमज़ान जे रातनि में इबादत न कई, जंहिं रमज़ान में नमाज़ान पढ़ियूं, जंहिं रमज़ान में क़ुरान जी तिलावत न कई न ॿुधी, जंहिं रमज़ान जो एतराम न कयो, इहो दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आहे, क़ब्र क़यामत में भी इन जे लाइ अज़ाब ई अज़ाब। हेड़े महीने में भी पांजो रब न रिझायूं, पांजो रब न परचायूं त हेफ़ असांजी हालत। जो नबी साईं ने फरमायो रमज़ान शरीफ जी हर रात अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते लहींदो आहे ऐं ऐलान कंदो आहे मग़रिब वेंदे फजर ताईं सॼी रात त आहे को
गुनाहगार भलारी रातन में मुखों माफी वठे तो मां उमर जो मदायूं माफ क्या आहे को रे औलादो इन भलारी रातन में दुआ घुरे तो मां औलाद सा नवाज़ांस आहे को बीमार इन भलारी रातन में मुँह रोई दुआ घुरे तो मां बीमारी मुंजिंद छॾायांस आहे को परेशान हाल आहे को मसइलन में मुंझल आहे को मुश्किलातन में वरतल इन भलारी रातन में रोई मुँह दुआ घुरे तो मां मुश्किलात दूर वे दबे क्या अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअाहु व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफ़ाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। अञा भी वरी आवाज़ सां बदबख्ता वो माण्हू जेको रमज़ान जे रहमत मुस्तफ़ीज़ नथो थे रमज़ान जे बरकतुनि मुस्तफ़ीज़ नथो थे मां वरी भी गुजारिश करणा जिन भी रमज़ान जो कदुर न कयो आहे रमज़ान जो एहतराम न कयो आहे रोज़ा न रखिया आहिनि नमाज़ूं न पढ़ियूं आहिनि क़ुरान जी तिलावत न कई आहे ज़िक्र अज़कार न कयो आहे तो वरी भी उन्हनि खे अर्ज़ु करणा वक़्त तो टाइम तो वरी भी अचो अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू लहु या इबादियल्लज़ीना अस्रफू अला अन्फुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। हाणे भी माफ़ी वठो अल्लाह रया खुया रोज़ा भी रखो नमाज जी पाबंदी भी कयो कुरान जी तिलावत भी कयो सॼो पंहिंजे अल्लाह खे पुकारियो पंहिंजे रब खे अल्लाह फरमाए तो मांगे ता वॾा प्यारा हो हे महीनो रमज़ान जो आंदो ही न जलाया जो तांगे माफी ॾियाव तां ते रहमी रहम कयाव करमी करम कयाव बाज ही बाज कयाव जॾहिं रमज़ान जो चंड वेंदो आहे अल्लाह ताला वॾनि वॾनि इब्लीसनि शैताननि खे ज़ंजीरनि में जकड़ाए समुंड जे किनारनि ते फिटो कराईंदो आहे ऐं उन्हनि खे रब फरमाईंदो आहे त 11 महीना तव्हां मुंहिंजा बहाना ऐं बानियूं मूंखां परे कया मुझो नाफरमानियों करायूं मूंखों
तहां उन्हनि खे परे खणी वियो उन्हनि खां अलाए कहिड़ा कहिड़ा गुनाह करायव पर हाणे मां अल्लाह रमज़ान शरीफ वारे महीने में तव्हांखे मां पंहिंजे विच बाननि जे विच में अचण न ॾींदोमांव। मां अल्लाह ताला उन्हनि गुनाहगारनि बाननि खे रमज़ान जे भलारे महीने में इहो पैकेज थो ॾियानि जो इन भलारे महीने में मां अल्लाह माफ़ी वठनि सची तौबा करनि मां अल्लाह के सदन मूंखे पुकारनि मांजी दरबार ऐं दरगाह में अचण मुंहिंजो ॿियो वाइदो आहे उमिरि जूं मदायूं माफ़ करे उन महिल जो उन महिल सभु गुनाह दोहराए डहराए सभु गुनाह ख़त्म कराए मां अल्लाह से हुनजी जाइ ते वरी नेकियूं लिखाए जहन्नम जी लिस्ट में नालो कतराए मां उन महिल जो उन महिल जन्नत जी लिस्ट में नालो हणाए छॾिया। अजीजो ये अल्लाह जी बाज जो महीनो आहे अल्लाह जी करम जो महीनो आहे रहम जो महीनो वॾ फुड़ी बरसात थी बरसे अल्लाह जी वॾ और नबी यारा महीना तव्हां अल्लाह जी रहमत खे ॻोल्हींदा वठंदा पर रमज़ान अहिड़ो महीनो आहे जो अल्लाह जी रहमत तव्हांखे ॻोल्हींदी वठंदी आहे। काथे न गुनाहगार रब जी रहमत ॻोल्हींदी वठंदी आहे काथे न मुंहिंजा नाफ़रमान रब जी रहमत ॻोल्हींदी वठंदी आहे काथे जहन्नमी रब जी रहमत ॻोल्हींदी वठंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह जी रहमत हासिल कयो अचो तव्हां मर्द मस्जिदनि में अचो अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू मअल्लाहि अहदा इन्नमा यामुरु मसाजिदल्लाहि मन आमन बिल्लाह। मर्द मस्जिद में अचो अमड़ियूं भेनरियूं मुसलनि ते बीहनि वज़ू करे रब खां माफ़ी वठनि अल्लाह साईं असां वॾी कोताही थी वई आहे जो सॼे रमज़ान में असां न निमाज़ पढ़ी सघिया आहियूं न क़ुर जी तिलावत सही करे सघिया आहियूं रोज़ा रखी सघिया आहियूं वरी हाणे तुंहिंजे दर ते आया आहियूं माफ़ ओ एॾो रही में करीमा फरमाए तो तव्हांजे सॾण जी देर आहे मागण में देरी कान्हे का फरमाए दो जीब दावत दायरादान फलियस्तजीबूली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। हिकड़ी झिरकिया कॾहिं हेॾे दीवे कॾहिं हेॾे दीवे नबी साईं मस्जिद नबी जे सहन में वेठा साईं सॾकियो झिरकीअ खे हेॾे झिरकीअ जे मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे हथनि मुबारकनि ते वेठी
साईं फरमाए त परेशान खैर दाए चेने अलाए के मुझा बचड़ा लिखाया अलाए लिखाया दूं अलाए मारिया दूं अलाए काॾे विया बचड़ा आखिर में आहिनि न बचन जी जुदाई जी झोरे विधो आ इन जे करे रोआं थी परेशान आ तहांखे दान ॾियणा आहियां साईं साहबा जी जमात में उथी बीह रहा फरमाए झिरकी वेचारी रोए थी दान थी ॾे इन जा बचड़ा कंहिं खया आहिनि या कंहिं मारिया काॾे विया इन जा बचड़ा हिकिड़ो साहबी उथी बीठो चए साईं न हिन जा मारिया आहिनि न हिन जा आखिर मुंहुं मां खया आहिनि बल्कि हेठि ज़मीन ते किरिया पिया मां चयो मदां का बला जी हिन जे बचड़नि खे खाई वञे तंहिंजे करे खणी मां घर में महफूज़ करे रखिया आहिनि साईं फरमायो वारो कर बचड़ा खणी आ वेचारी परेशान आ रोए थी जी साहबी बचड़ा खणी आयो झिरके देरी न कई हमन तमन जी बचड़नि जे मथों अची वेठी अजी चुंभा थी मिलाए प्यार थी करे चुमियूं थी ॾे हाँ 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 परमजा हाँ प्यार थी करे चुंबजा प्यार थी करे नबी जे वरमा वरी द बचड़ा गुम कयो वरी जो बचड़ा गुम दिया वरी वेचारी झिरकी परेशान रोए वरी साईं फरमायो ज़ाहिर कयो वरी जो ज़ाहिर क्यों वरी सागो झिरकीअ जी बचन मथों छपर छांव थी वही रही आ चुंभड़ियों थी मिलाए परदा थी घुमाए वरी नबी ने फरमायो बचड़ा गुम त कयो वरी बचड़ा गुम क्यों वरी झिरकी परेशान रोईंदी पई वधे वरी नबी ने फरमाया वरी बचड़ा ज़ाहिर कयो वरी जो बचड़ा ज़ाहिर थिया वरी डुकंदी आई भजंदी आई अजी बचन जे मथों छपर छांव थी वही रही आ चुंबड़ियों थी मिलाए बचड़नि सां परड़ा थी घुमाए बचड़नि जे मथां और नबी ने फरमायो साहबियो ॾिसो झिरके जो पंहिंजनि बचड़नि सां केॾो प्यार आ साहब फरमायो साईं बराबर वॾो प्यार अथसि साईं फरमायो एॾो झिरके जो प्यार पंहिंजनि बचड़नि सां नाहे एॾो जानवरनि जो प्यार पंहिंजनि बचड़नि सां नाहे एॾो पखियुनि जो प्यार पंहिंजनि बचड़नि सां नाहे हाँ हाँ एतिरो जिननि जो प्यार पंहिंजनि बचड़नि सां नाहे एतिरो इंसाननि जो प्यार पंहिंजी औलाद ऐं बचनि सां नाहे जेतिरो प्यार अल्लाह जो हिकु हिकु बानी ऐं बानड़े सां आ नबी ने फरमायो 70 अमरनि खां वधीक अल्लाह ताला हिकु हिकु बानी ऐं बाने सां प्यार कंदो आ तॾहिं त अल्लाह फरमायो ख़लक़्तु बियदैया मां तव्हांखे पंहिंजे कुदरत वारे हथनि सां तयारु कयो त मां अल्लाह फरमायो सारी काइनात ठाहियमि पंहिंजे हुकुम सां सिज चंड ठाहियमि पंहिंजे हुकुम सां आसमान बीहारियमि पंहिंजे हुकुम सां ज़मीन पैदा कयमि हुकुम सां सारे मखलूकातूं पैदा कयमि हुकुम सां पर तव्हां इंसान एॾा मूंखे प्यारा हो ख़लक़्तु बियदैया तव्हांखे पंहिंजे कुदरत वारे हथनि सां तयारु कयो त मां तव्हांखे ठाहे वरी ठाहियो त मां तव्हांखे संवारे वरी संवारियो त मां तव्हांखे सिंगारे वरी सिंगारियो त मां अल्लाह फरमायो
एडा प्यारा हो, एडा प्यारा हो, एडा प्यारा होता इंसान जो मां अल्लाह साईं जेडो तां सां प्यार कियो आ एडो कहीं मखलूक सां प्यार न कियो आ। सुम्मा खलकना नुतवता अलका फखलकना अलकत मुज़गा फखलकना मुज़गत इज़ामन फकसवना इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। अञा वॾी आवाज़ एॾा रब खे प्यारा हो जो रब फरमायो सॼी दुनिया हुक्म सां पैदा कयमि पर तव्हांखे ॻाल्हायो पंहिंजे कुदरत वारे हथनि सां तयारु कयो। जिन जे हुक्म सां पैदा कयो, मलाइक हुक्म सां पैदा कयो, तव्हांखे पंहिंजे कुदरत वारे हथनि सां। तफ़सीरनि में चए थो त जॾहिं हज़रत आदम जो पुतलो पियो थिए अल्लाह ताला फरमायो आदम जो नकु हीअं ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो, आदम जूं अखियूं हीअं ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो, आदम जा कन हीअं ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो, हीअं भिरवा हीअं पिंबल हीअं निरड़ु हीअं मथे जा वार हीअं मुछुनि जा वार हीअं खाड़ीअ जा वार ॾाढी सुवारीअ जा वार हीअं आदम खे ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो, हीअं ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो। ॼण त अल्लाह पंहिंजे कुदरत वारे हथनि सां हज़रत आदम खे तयारु फरमायो इन्नी खालिकुम बशरुम मिन तीन। अजीजो वॾो प्यारो अल्लाह जो इंसान आदम जी औलाद वरी रब जी मोहब्बत हज़रत मूसा जे ज़माने में मींहुं न पियो वसे, ॾाढो परेशान थिया, ज़मीनूं बंजर थियूं, जानवर मरन पिया वञनि, माण्हू तड़पनि पिया वञनि। हज़रत मूसा ॾे आया साईं भला तूं दुआ घुराए रब रहम करे मींहुं थो वसा। सॼो मुल्क परेशान आहे, इलाइक़ो परेशान आहे, पाणीअ जे लाइ जानवर परेशान, माण्हू परेशान, ज़मीन वेचारियूं बंजर थी वयूं। हज़रत मूसा दुआ घुरी, जमात सॼे खे गॾे अल्लाह फरमायो मूसा नबी तो दुआ त घुरी मां क़बूल भी कई, पर ॻाल्हि हीअ आहे इन तुंहिंजे ॻोठ में, इन तुंहिंजे इलाइक़े में, इन तुंहिंजी जमात में हिकिड़ो वॾो गुनाहगार आहे, वॾो पापी आहे, जेको मां वॾो नाराज़ आहे, जंहिंजे करे मां मींहुं नथो वसायां, तंहिंजे करे इनखे पंहिंजे इलाइक़े मूं कढ, पंहिंजे ॻोठ मूं कढ, पंहिंजी जमात मूं कढ, त पोइ मां अल्लाह साईं मींहुं वसायां थो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जलाली पैगंबर
रणियों तो करे केड़ो आ वो पापी केड़ो आ वो गुनाहगार केड़ो आ वो बदबख्त केड़ो आ वो लांती जंहिंजे करे अल्लाह मींहुं नथो वसाए जंहिंजे करे अल्लाह कावड़ियल आहे सॼे इलाइक़े जे मथां वारो करे वो निकिरे जल्दी वो निकिरे ऐं जेको गुनाहगार वो दिल जो दिल में उते जो उते रोई वेठो आहे रोए करे दिल जो दिल में चवे थो ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे छो थो ख्वार करें छो थो घोट वारनि जे साम्हूं ज़लील करें छो तो मूसा नबी जे साम्हूं मूंखे ख्वार करे हेॾे जमात जे साम्हूं ख्वार करे रहम फरमा माफ़ी ॾे करम फरमा आइंदा जे लाइ गुनाह न कंदुमि कयल गुनाह माफ़ कर दिल जो दिल में रोए थो होॾो हज़रत मूसा रणियूं थो करे दाहूं थो करे त निकिरे वो केड़ो आ गुनाहगार वो केड़ो आ पापी जंहिंजे करे अल्लाह मींहुं नथो वसाए अञा हज़रत मूसा रणियों थो करे हू वरी दिल जो दिल में रोए थो रब खां माफ़ियूं थो वठे ख़बर ई न पई झुड़ अची वियो मींहुं वसण शुरू थी वियो हज़रत मूसा हैरान सॼी जमात हैरान हज़रत मूसा फरमायो अल्लाह अञा वो गुनाहगार अञा वो पापी निकतो ही ना तू अगे ही मींहुं वसाइण जो ऐलान करे छॾियो अल्लाह फरमायो वो गुनाहगार वो पापी दिल जो दिल में मूंखां माफ़ियूं वठे मूंखे इलाज कयईं मूंखे रहम जूं अपीला कयईं हयो मां त ॾाढो कावड़ियल पर दिल जो दिल में तौबा ताइब जो सच्ची दिल से माखे माफी अर्ज लगे मां भी माफी कबूल कई मां अल्लाह ने उनकी माफी कबूल फरमाए बिना देर जे सजे इलाके जे मथों रहमत जी बरसात बरसाण जो ऐलान करे छॾियो तो मां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो साईं भला उन जो नालो तो बुधाए उन जो नालो छा है रब फरमायो बुधजो अल्लाह फरमायो मूसा जेमल कावड़े लो मां सुनमल नालो न बुधायो मां हाने तो मां ठही वियो आहियां हाने मां कीअं ख्वार कंदो मां अञा वॾे आवाज़ सां एडो रही एडो करीम आ फिर उनके जेमल गोता पे आया हज़रत मूसा के जो साईं बचा हज़रत मूसा जो निभागा मर्द खबर कई चवे तो मां अन रब्बुकुम ला मां रब्बुकुम भी वडो रब्बा मर्द खबर टे दफा गोता आया जो साईं मूसा मुके बचा जने मरियो अल्लाह हज़रत मूसा के जो मूसा छापियो चवई चे साईं चो बचा तो अल्लाह फरमायो रहम ना आहे चे साईं न निभागे ते केड़ो रहम हेड़ो चंडो इन ते केड़ो रहम क्या अल्लाह फरमायो तोखे रहम ना आयो मूसा तू दिल जो वडो पको आई पर मां एडो रहीम ऐं करीम आ तोणे जो रब होजण जी दावा कई इलाह होजण जी दावा कई पर मां एडो रहीम आ एडो करीम आ मुके बाना एडा प्यारा न बानियो एडियो प्यारियो न वरी भी जे करे मुके एक दफो भी सडु करया ऐं मुके चवया त रब मुके बचाए त मां वरी भी रहम करे वरी भी फिरौन के बचाए छाए एडो रब जो प्यार वो भी उन रब जी नमाज न पढ़ो हे फसा जे हाल उन जा रोज़ा न रखो हे फसा जे हाल उन जी मस्जिद में न अचो हे फसा जे हाल सदायूं हुजूर जा आशिक दा पर हाल यो
हुजूर जी ताबेदारी करण लाइ तैयार नहीं। हुजूर सारी जिंदगी अल्लाह जो नमाज़ा पे पढ़ियूं, सारी जिंदगी रब जी पे बंदगी कयाई, सारी जिंदगी अल्लाह जी इबादत में गुजारियाई। अना वरुल आबिदी नारा वदा दाणो गुलामी रसूल में मौत भी कबूल है, मौत कबूल आ बाकी हुजूर वारी नमाज कबूल नहीं, मौत कबूल आ बाकी हुजूर जी सुन्नत दाढ़ी सवारी कबूल नहीं, मौत कबूल आ बाकी रमजान जा रोजा कबूल नहीं, मौत कबूल आ बाकी कुरान मजीद जांगे कबूल नहीं। नबी ज़ैन इन कुरान शरीफ जे करे वडियूं तकलीफां बर्दाश्त कयूं, वडा इज़ाब बर्दाश्त किया, वडा आहज बर्दाश्त किया। हुजूर जी चीज मुबारक शहीद थी इन कुरान शरीफ जे करे, हुजूर जो दंदो मुबारक शहीद थियो। हुजूर के ताइब जी भरी बाजार में कुरान शरीफ जे करे पत्थर चुटिया विया। हुजूर जी न्याणन के उतबे शेबे वारन कुरान जे करे तलाक ॾेई छॾियूं। हुजूर सां सोशल बाइकाट न ॻाल्हाइण जे लाइ को तयार, न बोलाइण जे लाइ को तयार, न नबी जंहिंखे सीधो ऐं सामान ॾियण लाइ को तयार। हुजूर जे गुलाम अबू बकर सिद्दीक के मारूं, उमर फारूक के तकलीफा, हजरत बिलाल के तकलीफा, हजरत सुमया साण के तकलीफा, बिन साहबिन के इजाब, हजरत हाँ मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जे हजरत गुलाम बिलाल के एडियूं त तकलीफा न जो वेचारे के गिले वरी गिलंदा, वेचारे के धकणी वरी धकदान, वेचारे के मारे वरी दा मारन। पर मुझो प्यारो नबी फरमाए तो ओ मक्के वारो जेडियूं तकलीफां ॾियणियूं त वॾियो, जेॾा इज़ाब ॾियणा त वॾियो, जेॾा हाँ आज ॾियणा त वॾियो। अना अतुल वल एक ॾींहुं हज़रत बिलाल के एॾो मारियो, अल्लाह हुल पइजी वियो त बिलाल मरी, बिलाल मरी। नबी साईं खे ख़बर पई आहे, नबी साईं डोड़ंदा आहिनि, डुकंदा दावत पुछंदा हिक हिक खां अइन बिलाल, बिलाल काथे? पर को काफर नबी साईं सां ॻाल्हाइण लाइ तयार नाहे। नबी साईं भजंदा दावत, हुन गलीअ मूं चकर ॾेई वन हुन गिटीअ में चकर दारियल, वरी हुन गिटीअ में चकर दारियल, हलंदे हलंदे आख़िर नबी साईं पुॻा। हज़रत बिलाल वीचारो रतो छाण लॻो पियो आहे। ज़ालिम अबू जहल वारा, उतबे शेबे वारा वीचारे के धक था हणनि, वीचारे के कुटंदा, वीचारे के लठियूं था हणनि, वीचारो सॼो रत में लहू लुहान लॻो पियो आहे।
नबी ज़ैन धिकार ना उन्हनि खे ज़ालिमो परे जो वेणो तो त मां वेड़ो तव्हांजो बिलाल छा कयो आहे तव्हांखे कहिड़ी बिलाल मां तकलीफ़ आई आहे तव्हां मुंहिंजे बिलाल खे छो था मारियो तव्हांखे धक हणा त मूंखे हणो मुंहिंजे बिलाल खे न मारियो पाण साईं जे नज़र बिलाल खे भाकुर पाता चुमियूं ॾिनियूं बोसा ॾिना हज़रत बिलाल मुस्कुराए थो खिले थो नबी साईं फरमाईंदा बिलाल परेशान न थी जा गमगीन न थी जा मायूस न थी जा हज़रत बिलाल तो फरमाए साईं परेशानीअ जो नालो ई नाहे गमगीनीअ जो नालो ई नाहे मायूसीअ जो नालो ई नाहे भले मूंखे गबा गबा करन ज़रियूं ज़रियूं करन शेतियूं शेतियूं करन तॾहिं बि मुंहिंजे जिस्म जे टुकड़नि मां अल्लाह जी वहदानियत जो आवाज़ निकिरंदो अल्लाह जी तौहीद जो आवाज़ निकिरंदो वैलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम साईं हे भले मूंखे क्यों बणाए छॾनि तॾहिं बि मुंहिंजे जिस्म मुतां जे नबूवत जा ऐलान निकिरंदा रसूलुल्लाह इलैकुम जमीआ पयो मुंहिंजो गोश्त गोश्त बि शायदियूं ॾींदो ज़रियूं ज़रियूं गोश्त जा टुकड़ा भी मुझे मुझे गोश्त जा शायदियूं ॾींदा अशहदु अल्लाह इलाहा व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह अञा वॾे आवाज़ सां अबू जेल वारा उतबे शेबे वारा नबी देंगे जोरी भाकुर विझी परे करे बिलाल वेचारे खे कुटींदा कुटींदा खणी बटन नबी देंगे जलियो बटे वरी बिलाल खे नऊज़ बिल्लाह वेचारे खे गीलींदा खई नबी ज़ैन मोटिया ज़ैन फरमाईंदा रोई दुआ घुरन ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बिलाल जी पारत ओ मुझे अल्लाह मुझे बिलाल जी पारत दी ओ मुझे अल्लाह मुझे बिलाल जी पारत दी आखिर नबी ज़ैन रोईंदा रहिया दुआऊं घुरंदा रहिया इलाही टेम खां बाद में कंहिं चयो जीअं बिलाल अची साईं जन ख़ुशीअ में उथिया डुकंदा आया बिलाल के भाकुर पातो चुमियूं ॾिनूं हज़रत बिलाल सॼो वेचारो रत में भरियो पियो आहे साईं जन फरमाया बिलाल दे हाल वाल तोसां छा कयूं चई साईं तव्हांजे नज़रुनि खां गायब करे खणी विया कुटींदा कुटींदा वञी जबल ते हिकिड़े ते चोटीअ ते एडो कुटियूं जो आखिर मां बेहोश थी वियुमि साईं पोइ वॾी पत्थर जी जिंब मुंहिंजे सीने ते रखी हलिया विया त इहो तड़पी तड़पी मरी वेंदो पर हीअं जो अखि खोले छा ॾिसां त पत्थर पियो आहे जिंब पई आहे मुंहिंजे सीने ते पर मां नज़र कयां ॿ नूरी चेहरनि वारा माण्हू आया चयूं त असां मलाइकूं असां तुझी मदद करण आया आहियूं मां चयोमांसि तव्हां मदद जे लाइ आया आहियो ख़ैर त आहे जे मिठड़े नबी मोहम्मद करीम जे दुआनि अर्श जुंबश में आणे विधो आहे मिठड़े नबी मोहम्मद करीम तुंहिंजे लाइ रोई रोई दुआऊं था घुरनि रब खे पारतूं था करनि तंहिंजे करे हाणे इहो पत्थर तोखां लाहिण आया आहियूं
वन नबी मोहम्मद करीम जी कचहरी में पुज हुजूर के पांजो चेहरो दिखार तो हुजूर जी दिल तो बोझे बाहर रहे पो सही उन्हनि पत्थर त परे कयो पो सही मां घुमण जहिड़ो नाम हलण जहिड़ो नाम जबल तूं लहण जहिड़ो नाम पो सही पाण के पाण जबल जी चोटीअ खां छॾियमि टोल बाजूं खाईंदो लेथड़ियूं ॾींदो हा हा साईं फेराटियूं ॾींदो ॾींदो अची ज़मीन ते पहुतुमि पो साईं घुमण जी वसियत न हुई हलण जी वसियत न हुई बांबड़ा ॾींदो गीसियूं खाईंदो पेट रेड़ियूं ॾींदो अची तव्हांजी कचहरीअ महफ़िल में पहुतो हा साईं वाल पुट काथे काथे ज़ालमनि धक हई चए साईं धक त सॼे जिस्म ते हयूं पर तव्हांजो भाकुर पातो तव्हांजो चुमियो ॾिनियूं तव्हांजो रहमत नबो द्वारा हथरा मुबारक फेराया सब फट मुंहिंजा छुटिया सब धक मुंहिंजा छुटिया सब दुख मुंहिंजा लहिया तव्हांजे दीदार तव्हांजी ज़ियारत तव्हांजे प्यार सां सब तकलीफ़ मुंहिंजो रफ़े दफ़े थियूं वाह जो अल्लाह तव्हांजे कुर्ब में तव्हांजे प्यार में तव्हांजी ज़ियारत में मज़ो रखण फरमायो आहे न पियो ॻोल्हे सघे अचो साईं सुलेमान अचो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो बहरहाल मां अर्ज़ु त अॼु मुसलमाननि खे क़ुरान मजीद नथो मुसलमान क़ुरान मजीद खां पासीरा था घुमंदा रागन जा शौकीन साज़न जा शौकीन गानन जा शौकीन थी पिया आहिनि ड्रामन ऐं फिल्मनि जा शौकीन थी पिया आहिनि अल्लाह अकबर कबीरा क़ुरान मजीद जी ज़ियारत करण लाइ तयार न आहिनि जंहिं क़ुरान शरीफ़ खे मुंहिंजे हुज़ूर चुमियो ॾेई वरी चुमियो ॾिनियूं भाकुर पाए वरी भाकुर पाता जंहिं क़ुरान शरीफ़ के नबी जी में जायूं ॾिनियूं साह में सांभियो जंहिं क़ुरान मजीद जे करे नबी जन अबाणो वतन छॾियो मक्को शरीफ़ छॾियो मदीने शरीफ़ जरद करे आया ओ मुंहिंजा अज़ीज़ो अॼु अलाए छा थी वियो आहे वो कुरान मजीद मुसलमाननि खे नथो वणे जंहिं कुरान जे करे बिलाल मारा खाधूं अमा सुम्हिया ज़ाइण वेचारी शहीद थी अदद थी वई अबू बकर सिद्दीक़ मारा खाधूं जंहिं कुरान शरीफ़ जे करे वॾा आंज वॾा ईज़ाव नबी साईं जे साहबनि आल बेतनि खे ॾिसणा पिया अॼु वो कुरान मजीद मुसलमानन के पसंद न आहे और मुसलमानो कुरान मजीद के पुठी ॾेई वेठा हो तॾहिं त ज़िंदगियूं तव्हांजूं मायूस लॻी पियूं आहिनि तॾहिं त परेशान लॻा पिया हो तॾहिं त ग़मगीन लॻा पिया हो तॾहिं त हा आपघातूं कंदा था वधो ख़ुदकशियूं कंदा था वधो पाण खे पाण मारींदा था वधो तॾहिं त बीमारनि तव्हांजे घर में काहे ॾिनो आहे तॾहिं त तव्हांजे घरनि में जिन्हनि काहे ॾिनो आहे तॾहिं त रोज़ीअ में बरकत न आहे तॾहिं त मईशत तंग लॻी पई आहे वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वन्नशरु यौमल क़ियामत आमा अञा वॾी आवाज़ कुरान मजीद यतीम बनाए कुरान मजीद लावारस बनाए छॾियो काथे का कुरान मजीद
चंगा भला नाज़रा कुरान शरीफ भी नथा पढ़ी ॾिसी कुरान ऐं ज़हन में भी ना आहे त को पढ़ूं भी हुज़ूर फरमायो जे ॾिसी कुरान मजीद भी न पढ़ियो इहो क़यामत जे ॾियारे ॿिन्ही अखियुनि जो मर्द हुजे या माई अंधो थियो वधूं था लापरवाही वारी ज़िंदगी गुज़ारींदा न कुरान मजीद वणे न निमाज़ थी वणे निमाज़ पढ़ण लाइ बि तयार न मस्जिदूं रोईंदियूं थियूं अदन अल्लाह अकबर कबीरा मुसल्ला घरनि में रोईंदा था वधनि निमाज़ी नमाज अल्लाह अकबर कबीरा उहे भी ईअं पढ़ंदा जीअं को मथों हमलो थियण वारो आहे जिया को पुलिस जो हमलो थियण वारो आहे रेंजर्स जो हमलो थियण वारो आहे या बिजली किरण वारी आहे निमाज़न जो भी इहो हाल जो उहा ख़ुशू ऐं ख़ुज़ू वारी नमाज़ नाहे उहा मेराज जे मज़े वारी नमाज़ नाहे अमड़ियूं भेनरियूं भी मुसलन ते भेनरियूं जल्दी भजन जी कंदियूं ॼण मुसले खे बाहि लॻंदी मर्द भी मस्जिद में ईंदा भजन जी कंदा ॼण अल्लाह बना दे मस्जिद के बाहि लॻण वारी आहे इहा कहिड़े क़िस्म जी नमाज़ आहे नमाज़ उहा आहे जो नमाज़ में बिहो त दुनिया ई तव्हां विसरी वञे नबी ने फरमायो नमाज़ उहा पढ़ो साईं जन फरमायो उहा पढ़ो ॼण तव्हां अल्लाह साईं खे ॾिसो था अल्लाह जी ज़ियारत था कयो अल्लाह जो दीदार था कयो हाँ हाँ साईं जन फरमायो जेकॾहिं तव्हांजे अंदर इहा ईमान जी क्वालिटी न आहे त तव्हां ज़रूर हिन तरीक़े सां नमाज़ पढ़ो त जंहिं साईं जी नमाज़ पढ़ां थो या पढ़ां थी उहो साईं ॾिसे थो पोइ तव्हां ठाहे ठाहे नमाज़ पढ़ंदव ठाहे ठाहे क़याम कंदव ठाहे ठाहे कुरान पढ़ंदव ठाहे ठाहे रुकू ॾींदव ठाहे ठाहे सजदा ॾींदव त अल्लाह ताला तव्हांखे नमाज़ जी हालत में मेराज जो मज़ो नसीब फरमाईंदो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब एकड़ा नमाज पढ़न दा एकड़ा वरी पढ़न दा बस कुकड़ वारा नमाज हुआ पढ़ो जेका हज़रत अलीउल मुर्तज़ा पढ़ा एड़ो आशिक हज़रत अली साईं नमाज जो एड़ो परवानो हो एड़ो पतंग अल्लाह जो कसम नमाज में बेंदो त ॼण त दुनिया जे जहान में आहे ई न और नमाज पढ़ो तुम पढ़ो जी हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में पढ़ी ॾेखारे वियो न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में अली बाबा नबी नाना निस्बतो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादतो तो ऐसी हो जालमन तीर जुड़िया जालमन खंजर आया जालमन तलवार आयूं जालमन इलाही हाँ हाँ हज़रत इमाम हुसैन के औजार आया आखिर हज़रत इमाम हुसैन सजदे में आ नमाज में आ
आखिर हज़रत इमाम हुसैन जी मुंडी मुबारक धड़ मुबारक को धार कई वई वो भी हज़रत इमाम हुसैन जा चप मुबारक चुरमदा जुबान मुबारक हले थी धड़ मुबारक सजदे में मुंडी मुबारक अलग थी वही आवाज तो अजे सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला या 24 नमाज अगे सवारी नमाज जन पोयो पुलिस बस बचो या नमाज खुशबू खुदू वारी ना या नमाज मेराज जे मजे वारी ना या नमाज अल्लाह वटि काबिल कबूल ना नमाज पढ़ो तो ठाए हिकिड़ो साहब या नमाज पढ़ी नवी साईं वेठा साईं जन फरमाया था वाह पढ़ी है नमाज साईं जन ॿीहर वञी वरी पढ़ी आहे वरी साईं जन पढ़ी है नमाज साईं जन 3 रुपया वरी पढ़ी आहे साईं जन पढ़ी है नमाज वञा चौथो साईं हर नमाज पढ़ायो खेल आहे साईं जन पुट तूं रुकूअ में वञे थो तो वरी सही नमूने सां उथे नथो वरी थोरो थी वरी तकड़ में सजदे में तो वञे इहा नमाज अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे तंहिंजे करे पुट रुकूअ में वञे ठाहे ठाहे रुकू कर वरी आस्ते आराम सां समी अल्लाह हम्द करे सिधो थी बीह वरी थोरो आराम सां बीह वरी पोइ अल्लाह अकबर करे सजदे में वञे इहा नमाज खुशबू ऐं खुदू वारी इहा नमाज अल्लाह खे प्यारी आहे जेको ठाहे ठाहे रुकू थो करे ठाहे ठाहे क़याम थो करे ठाहे ठाहे सजदो ॾे अल्लाह खे इहा नमाज भी प्यारी आहे त नमाज वारो भी प्यारो माण्हू चवंदा साईं मेराज जो मज़ो नमाज में नथो मिले कीअं मिले एक तो नमाज में तकड़ तकड़ कंदा उमर को पुछा थी साईं भला बेबरकत है छाजे करे थी ॿुधजो मुसलमान नमाज भी पढ़दा आहिनि को भी बेबरकत है हज़रत उमर फरमायो जेको नमाज में तकड़ कंदो आहे अल्लाह उन जे रिज़्क़ में बरकत ख़त्म करे छॾींदो आहे तकड़ तकड़ में सही सुभान रबी ये इबादत या मस्करी और नमाजियो पंहिंजी नमाज ठाहियो मर्द जो या मायूं मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा पंहिंजी नमाज खे बहितर बणायो पंहिंजे रुकुअ खे ठाहियो पंहिंजे सजदे खे ठाहियो पंहिंजे क़याम खे ठाहियो पंहिंजे अतहियात खे ठाहियो जेतिरो थी सघेव नमाज ठाहे ठाहे पढ़ंदा कयो ओतिरो मज़ो वधीक मिलंदव नमाज में कुरान मजीद ठाहे ठाहे पढ़ंदा कयो अञा वधीक तव्हांखे मज़ो मिलंदो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम लेकिन नमाज पढ़ो था मां उन्हनि खे गुज़ारिश करण नमाज पंहिंजी जेके नथा पढ़ो मां उन्हनि खे मिनत करण नमाज पढ़ो नमाज नाहे त ईमान नाहे नमाज नाहे त मुसलमानी नाहे नमाज नाहे त कलमो नाहे
नमाज ना है तो प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी ना है अल्लाह जी ज़ात जो कसम बेनमाजी क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु बीहंदो निमरूद सां गॾु बीहंदो अबू जहल उतबे शेबे कारून सां गॾु बीहंदो ऐं निमाज़ी मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सां गॾु बीहंदा इमाम हसन हुसैन सां गॾु बीहंदा अबू बकर सिद्दीक़ सां गॾु उमर फारूक सां गॾु उस्मान गनी सां गॾु अली मुर्तज़ा सां गॾु बीहंदा नमाज़ी तराहुम रुकअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिक मसलुम फित तौरात व मसलुम फिल इंजील। अञा भी वॾी आवाज़ सां जो हज़रत अली निमाज़ी जो वॾो निमाज़ी हो 21 रमज़ान ते बेचारे जी शहादत रोज़ो रखी बेचारो वञे तो निमाज़ जो त निमाज़ जी महिनत में बेचारे खे शहादत अॼु हेतिरी सॾाइण वारा निमाज़ नथा पढ़नि चओ जेको निमाज़ नथो पढ़े उनजो हज़रत अली साईं सां कोई वास्तो नमाज हेदर हेदर कंदा असां जन्नत में हलिया ॼण पिणस जो लोड़ो त टपी हलियो जो जन्नत मिलती त नमाज़ीअ खे मिलती इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनु व आमिलुस्सालिहात ऐसी साहब जी सुभान अल्लाह इतम थी वई बीमार ने न बेचारे के भी सभा थकावे दो बेनती ऐसी साहब जी सफ़ा लो थी वई न त अॻे एॾी सुभान अल्लाह कंदो जो सभिनी खां ई मथो ऐसी साहब जी त बेनती चार्ज कई पर तव्हां वारी बेनती अञा मज़ो न कयो इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनु व आमिलुस्सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार युहल्लऊन फ़ीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुअलुअ व लिबासुहुम फ़ीहा हरीर। हेदर हेदर ते जन्नत मिले हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में नमाज न पढ़े छड़ी हेदर हेदर करणी न आहे हेदरी करे ॾेखारणो बि आहे पाण हज़रत अली जो नमाज सां प्यार हो हेदरी नमाज़ी हो जो असां बि नमाज़ी थींदा हज़रत अली जो हेदर जो मस्जिद सां प्यार असां बि मस्जिद सां प्यार कंदा पुछण वारा पुछंदा हज़रत अलीअ खां अली ॾे हाल वाल
मस्जिद में मज़ो घणो या जन्नत में जे यारो माखों दा पुछो तो मुझो जवाब यो आ तो मस्जिद में मज़ो जन्नत खां भी घणो आ जे साईं जन्नत में हेॾा मज़ा हेॾा गिल्म हेॾा गालीचा हेॾा तुल विहाणा हेॾियूं फरतूं हेॾा आराम हेॾियूं नहरियूं हेॾा लुत्फ पोइ बि तव्हां चओ था त जन्नत खां मस्जिद में मज़ो घणो आहे चई यारो बराबरि मञा थो जन्नत में बि वॾा मज़ा आहिनि पर असुल ॻाल्हि इहा आहे त जन्नत में मालीअ जो नफ़्स ख़ुशि थींदो माली ख़ुशि थींदो ऐं मस्जिद में मालीअ जो रब ख़ुशि थींदो आहे तंहिंजे करे मालीअ खे पंहिंजी ख़ुशीअ खां वधीक अलाह साईं जी ख़ुशी प्यारी आहे मस्जिद जो परवाह ऐं हिनखे मस्जिद वरी वणे ई न ॾींहुं राति मकान में पियो आहे भंग भटारीअ में धुत पीऊं था चर्स त घुमूं था अर्श हाणे हिननि खे दीन केरु सम्झाए आहे असांजे पुॼण जी भेणी चवनि ईअं था जे पीऊं था चर्स त घुमूं था अर्श हाणे जेके अर्श वेठा आहिनि हिननि खे कीअं सम्झायूं क़ुर हिते आहिनि ई नशे में धुत लॻा पिया आहिनि का ख़बर न आहे हज़रत अलीअ जा हुबदार चवंदासीं मां हेॾे वियुसि बाज़ार हिकिड़े दोस्त दुकान खोलियो नओं मूंखे चईं हलो त दुआ त घुरो दुकान में मां वियुसि हुते दुआ जे लाइ हीअं जो नज़र कयां त हिकिड़ो नशे में धुत लॻो मवाली पियो आहे पियो हेदर हेदर थो करे वरी चवे थो ॾींहं जा हिकु या ॿ पिया थियनि टाक मंझंदि हुई चए सॼी दुनिया सुठी पई रुॻी में अकेला फ़क़ीरड़ा जाॻदा पिया मां बि बुझो ॾेई चयो मां निभागा सॼी दुनिया घुमंदी थी वञे तूं ई ढुंगो हूंदो कई पियो आहे चो नशाईअ जो हज़रत अलीअ सां कोई तालुक़ कान्हे कोई वास्तो नशो हराम 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 पोइ चर्स हुजे या भंग हुजे या शराब हुजे या हीरोन हुजे या आफीम हुजे या चर्स हुजे जेको बि आहे फरमाइनमल खमर वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान फजतनिबू लअल्लकुम तुफ्लिहून अञा भी वॾे आवाज़ सां ॾींहुं राति नशे में धुत वरी चए थो हज़रत अलीअ जा उबदार असां जे मुला मञींदा ई न आहिनि हज़रत अलीअ चओ असां हज़रत अलीअ जा आशिक़ चओ असां हज़रत अलीअ जा कीअं नथा हज़रत अलीअ खे मञूं असां हज़रत अलीअ जा परवाना हज़रत अलीअ जा पतंग हज़रत अलीअ जा मुरीद हज़रत अलीअ जा दीवाना हूं जो हज़रत अली मस्जिद सां प्यार कंदो हो असां भी मस्जिद जा परवाना जो हज़रत अली नमाज़ी हो असां भी नमाज जा आशिक़ जो हज़रत अली पटके वारो असां भी पटकन पाइण वारा जो हज़रत अली दाढ़ी सुहारी वारो असां भी दाढ़ियुनि सुहार रखण वारा जो हज़रत अली रोज़ा आहे तो असां भी रोज़न रखण वारा ओ मुंहिंजा अज़ीज़ो सब वॾे आवाज़ सां जो हज़रत अली क़ुरान जो कारियो अल्हम्दुलिल्लाह असां भी क़ुरान जा कारी हाफ़िज़ असां भी क़ुरान पढ़ण वारा अर्रहमान
अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। इल्जाम नहीं होता है अली के नाम ये वहाबी है देवबंदी ये अली के न मनी दूर कोई तो ये भेण जी सुञाण ना है तो के मां जी सुञाण ना है तू नशे में धुत लगो पिया तो के अली जे हुबदारन जी किथों सुञाण थी। बहरहाल मुझा अजीजो मुझा दोस्त हजरत अली जा दीवाना भी असा प्यारे नबी मोहम्मद करीम जा आशिक भी असा यही जमात असाब आल बेदन जा दीवाना भी असा इल्जाम दा लगन तो आल बेदन के न मनीना असा आल बेदन जा भी नौकर हूं। इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। अञा वरी आवाज़ इल्जाम दानन दे बारहन इमामन के न मनीना जो बारहन इमामन जा भी गुलाम ओ मुझा अजीजो इल्जाम तो लगे पंजतन के न मनीना न पंजतन जा भी नौकर पर पंजतन किए थे पाक अचो तो मां बुधाया नबी सही मोबाइल के काफर ना नद अबनाना व अबनाकुम वनिसाना वनिसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल। साईं फरमायो ओ काफरो ओ मुशरिको अचो मैदान दे तहां भी बच्चा बार वठी अचो मां भी बच्चा बार वठी दो जा तहां पान भी अचो मां भी पान भी अचां दो मैदान ते भी करे अल्लाह दुआ दा घुरूं जेको हक ते हुजे वो बची वञे जेको नाक ते हुजे वो तबाह बर्बाद थी वञे। साईं टाइम मुक़ररु कयो आहे उन टाइम ते नबी साईं अम्मा फातिमा खे वठी आया हज़रत अलीअ खे वठी आया इमाम हसन हुसैन खे वठी आया हाणे साईं बीठा आहिनि इंतज़ार में पर काफ़रन मां मुशरिकन मां कोई न निकितो आहे। आख़िर नबी साईं पंहिंजी चादर मुबारक लाए हाँ इन चैनी जे मथां विझी फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा अहल बैत थी हे मुंहिंजे चवण ते निकिरी आया थी अल्लाह हिननि खे दुनिया आख़िरत में हाँ पाक ऐं साफ़ रखजा दुनिया आख़िरत में हिननि जा बेड़ा पार कजा। हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो कीदो ईमान आहे हुज़ूर जी चादर मुबारक पाक पंजतन ते आई त पंजतन भी पाक सेकंड आई मिनट आई या अध मिनट आई तॾहिं भी पंजतन पाक पोइ चरियो नथी जा पोइ पागल नथी जा पोइ मस्तानो नथी जा जेकॾहिं मिनट या अध मिनट या सेकंड पंजतन ते चादर मुबारक जेॾी पंजतन पाक था थियनि पोइ जेका अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम सा उन चादर में 9 साल रातिन जा गुजारे थी हुआ भी पाक इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मोमिनात लुइनू फिद्दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। ऐसी साहब केॾी हिम्मत सां नारा आया ऐं तव्हां वरी अहिड़ो जवाबु न ॾियण महीने जी बुख ते
सभिनी खे मञण वारा जो जीअं पंज तन पाक तीअं जो नबी साईं जूं सभु घर वारियूं बि पाक जो जीअं अम्मा फातिमा पाक ईअं नबी साईं जूं ॿियूं न्याणियूं बि पाक जो जीअं नबी साईं जा न्याणा पाक जाटा पाक हज़रत अली पाक ईअं जो वॾे आवाज़ सां जो नबी साईं जा सोरा अबू बकर ऐं उमर बि पाक जो जियां पंज तन बरहक तीअं चार यार भी बरहक वॾे आवाज़ सां आ फरमायो ला इकाला हुदम मिन रब्बिहिम वउलाइका हुमुल मुफ़्लिहून अञा वॾी आवाज़ जो जीअं नबी साईं जा आल बेद पाक तीअं नबी साईं जा सभु सहाबा भी पाक जो उहे भी जन्नती फरमाया अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा फरमाई रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु फरमाया उलाइका हुमुर राशिदून फरमाया उलाइका हुमुस सादिकून आल बेद पाक बाकी है चैन यारन दे कावड़े अबू बकर उमर उस्मान दे जो जो हज़रत अबू बकर के दो गालाए जो उमर फारूक के दो गालाए जो उस्मान साईं के दो गारियों दे जो वो मोमिनीन है जो वो मुसलमानीन है कि मैं कोई कभी अल्लाह जो कसमा इन जो कलमे सां भी मौत न थी हाने मां वियो हेॾे निहारियो हेॾे खेरपुर जे भरिसां जलसो उते मूंखे दोस्त ॿुधाए पियो त चई हिकिड़ो हमरा आयो राति जो अची हज़रत अबू बकर उमर ते कावड़ियो आयो हज़रत उस्मान खे घटि वधि पियो ॻाल्हाए उन ॿुधायो हेॾे निहारियो अल्लाह जी कुदरत चई रात जो मां ॾाढो उनखे सम्झायमि आख़िर न पियो मुड़े गारियूं ॾिनियूं मांस निकिर वञी हल बोचड़ा न हणाए मतां रब तुंहिंजे करे मुंहिंजे मथां बि नाराज़ न थिए निकिर तूं धड़कारे जे कढियो मांस खुदा जी कुदरत उन राति ई मरियो सुबुह सां जॾहिं हुनजो जनाज़ो पढ़ाए क़ब्र में जे लाथो हीअं जो मुंहुं काबे ॾे करनि त मुंहुं ई काबे खां फिरियो पियो वञे खुदा जो वास्तो तो अबू बकर हज़रत उमर उस्मान के घटि वधि न ॻाल्हाईंदा क्यों हड़ हली वेंदो बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो हे ख़त्मुल क़ुरान जो जलसो आहे हे रमज़ान जो जलसो आहे मां वरी भी तव्हांखे गुज़ारिश करण वां बेली पाण संभालियो सियाणा थियो पान में कुल पैदा कयो ए जन्नत कमाइण जो महीनो आ माफ़ी वठो अल्लाह पंहिंजे रब खे रिझायो परचायो पंहिंजे अल्लाह खे अल्लाह जी रहमत पई वसे वसे थी वारो कयो जल्दी कयो पोयां ॾींहं रमज़ान जा जल्दी माफ़ी वठो जल्दी रब खां रहम घुरो हो बाज जे इंतज़ार में आ हो रहम जे इंतजार में आ हो कर्म जे इंतजार में आ अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम
लहू मा फिस समावात व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निह यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। अञा भी वॾे आवाज़ सां वरी अलाए ॿीहर असांजी ज़िंदगी में रमज़ान अचे अलाए हयाती ते एतबार न आहे केतिरा ई अॻिले साल रमज़ान में हुया हिन साल रमज़ान में नज़र नथा अचनि तंहिंजे करे लापरवाही न कयो वारो कयो जल्दी कयो माफ़ी वठण में देर न कयो। हज़रत अली के नबी ज़ैन वसियतूं फरमायूं शहन कमन में तकड़ कजा। अली नंबर पहिरें ते आज़ान मिले नमाज अदा करण में देर न कजा तकड़ कजा। अली नंबर बाद जेकॾहिं कंहिंजे माण्हू कंहिंजे घर में मरी पवे तो उनके पुराण में देर न कजा तकड़ कजा। अली जेकॾहिं कंहिंजे घर में न्याणी बालिग थी वञे वॾी थी वञे तो उनजे उथाराइण में देर न कजा तकड़ कजा। अली जेकॾहिं कंहिंखों कर्ज़ अदा वठे त अदा करण में देर न कजा तकड़ कजा। अली 5 नंबर ते फरमायूं हाँ जेकॾहिं को गुनाह थी वञे तो तौबा करण में देर न कजा छो त हयाती ते एतबार न आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾी आवाज़ सां असां तो गुनाहनि में भरिया पिया हिकिड़ो गुनाह असांजी लिस्ट लगी पई आहे गुनाहनि जी आओ कन माफ़ी वठण लाइ तयार खुदा जा बानो जल्दी माफ़ी वठो हयाती ते एतबार नथो जिंदगी ते भरोसो नथो वेठे वेठे माण्हू मरीदा कचहरी कंदे कंदे माण्हू मरीदा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरीदा केतिरा ई रातुनि जो सुम्हंदा सुबुह सां वीचारनि जा जनाज़ा था निकिरनि केतिरा ई सुबुह सां घरनि मां निकिरंदा शाम जो वीचारनि जा जनाज़ा था मोटनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ख़बर ई नथी पए मौत जा माण्हू पुॼी था वञनि। इज़ा जाअ अजलुहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून। अञा वॾी आवाज़ सां अल्लाह जाने तो पतो नथो पए खबर नथी पवे अचानक असांजा मिट माइट दोस्त बाब आदम छा थियो वीचारे के अटैक पइजी आदम छा थियो वीचारी के जंहिं डिलीवरी केस में मरी वई आदम छा थियो वीचारीअ खे जे मथे जे सूर मारे मां हाणे वियो में सोनवा हाँ हाँ उते मूंखे वाइद बाद में चयूं जे साईं मां मने आयुमि
नमाज जनाजा पढ़ाए पो वञूं माजो कंहिंजो जनाज़ो आ चइसई हिकिड़ी न्याणी आ रात वेचारी फोत थी वई माजो कीअं फोत थी वई अजीब हुनजे मरण जो वाक़ियो ॿुधायूं चइसई रात जो ख़ुशि चङी भली सुठी नौजवान 13-14 सालनि जी बालिग छोकिरी रात जो 2 बजे मथे में सूर पियस अजी रड़ियूं कई अजी दाहूं कई अजी कूका कई चई त मुंहिंजो मथो थो फाटे मुंहिंजो मथो थो फाटे मुंहिंजो मथो थो फाटे जल्द में जे गाड़ीअ ते खयोंसि जल्दी लाड़काने पहुतास वञी 3 बजे उते पहुतास डॉक्टर वटि सभु इलाज शुरू कया इहे गोरियूं इहे सुयूं इहे थेलियूं अलाए केॾो इलाज हलियो पर ज़रे बराबर भी न्याणीअ खे को फ़ाइदो न मिलियो वेचारी रड़ियूं कंदी रही कूका ऐं ताऊं कंदी रही आखिर वेचारी जो 5 वगे सुबुह सां हां फाटी पियो दिल फाटी पई वेचारी दुनिया जो जान छॾियूं हली वई الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون खुश चंगी भली सफ़ा कुछ भी ना सुमी रात जो 2 वगे उठी रड़ियूं करियूं दाऊं मुंहिंजो मथो थो फाटे मुंहिंजो मथो थो फाटे मुंहिंजो मथो थो फाटे दाऊं धक हणे मथे खे जल्द जल्द में जे गाॾीअ ते खयोंसि लाड़काणो वेझो आहे उतां चयूं ते लाड़काणे अस्पताल पहुता 3 वगे डॉक्टर ने इलाज शुरू कयो सुबुह जो 5 वगे ताईं रड़ियूं कंदी रही आख़िर वेचारी जो हां फाटी पियो अटैक पइजी मरी हली वई इया जिंदगी आ इया हयाती आ मामने ने बेनन के भी गुजारिश करना वामणियों ता भी संभाल माता भाइरन के भी करना वा ता भी पाण संभालो वारो क्यों माफी वठो हजरत अली फरमा हर रात की आखिरी रात समझदा क्यों हर ॾींहं के आखिरी ॾींहुं समझदा क्यों हर वक्त के आखिरी वक्त समझदा क्यों हर वक्त मौत जी तैयारी में रो नमाज जी पाबंदी में कुरान जी तिलावत में अल्लाह रसूल जी फरमा बरदारी में वा ताना गुफरानक रब्बना व इलैकल मसीर अञा वॾी आवाज़ न कयो लापरवाही ईअं न थिए जो क़बर क़यामत में रत जा फुड़ा वेठा वो कोई फायदो न मिलंदो वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून अञा भी वॾी आवाज़ सब वॾी आवाज़ जो अल्लाह असां खे माफ़ कर जो बता कंहिंजी आखिरी रात हुजे जो अल्लाह से असां खे माफ़ कर जो अल्लाह सही असांजी गुनाहनि खां तौबा जो इंशाअल्लाह अॼु खां बाद में निमाज़ी जी ज़िंदगी गुज़ारींदा जो अॼु खां बाद में नेक जी ज़िंदगी गुज़ारींदा तौबा कयो वक़्त तो तौबा जो टाइम तो तौबा जो जेस ताईं जीअर आओ तौबा जा दर खुलियल माफ़ी जा दर खुलियल अथव रहम जा दर खुलियल अथव मरण खां बाद में माफ़ी ऐं तौबा जा दर बंदि थी वारो क्यों माफ़ी वठो
जल्दी फरमाए अफ़ासिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतआलल्लाहुल मलिकुल ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम व मन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिही फ़इन्नमा हिसाबुहु इंद रब्बिही इन्नहु ला युफ़्लिहुल काफ़िरून वक़ुल रब्बिग़फ़िर वरहम 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 व अंत खैरुर राहिमीन। इमाम मस्जिद में बैठा कूड़े दे रब जी लानत दामा पने एक जलसे में बेचारो मरा मैं हाजी साहब मुझा गड्ढा दाम पुछो बटे ॾियारा अॻ में जलसे ते सा वञो पिया लखी ऐं शिकारपुर जे विच में एक्सीडेंट नज़र आयो हिकिड़ो नौजवान रोड ते पियो रत सॼे रोड ते भरी पई माण्हुनि जो हुजूं असां बि हीअं जो नज़र कई पुछा कई छा थियो आहे चई साईं पोयों गाॾी अची स्कूटर वारे खे लॻी स्कूटर किरियो आहे हमरा खे किरण सां अहिड़ो धकु लॻो आहे दिमाग़ जो जो हे सॼी रत वई आहे एॾी रत वई अथसि जो थॾे ते वीचारो साओ पीलो हेॾो बणिजियो आहे इते जो ते थॾे ते मरी वियो आहे। अल्लाह जो कसम मुंहुं बि न ॾिसी सघियासीं मुंहं ते रुमाल वेड़ो पियोसि पेर ॾिठासीं पेर ॿधा पिया पेर सफ़ा हेॾा पीला लॻा कुझु चङो भलो हीअं जो गाॾीअ जी ठोकर लॻंदो त ई पई अजीज़ो समाज हयाती ते इतवार न आहे ज़िंदगी ते भरोसो न आहे तंहिंजे करे हे भरारो महीनो आहे हे माफ़ियुनि जो महीनो आहे हे रहम जो महीनो आहे हे करम जो महीनो आहे हे अल्लाह जी बाज जो महीनो आहे तंहिंजे करे सभु तौबा कयो सभु पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह सभु पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह सभु पढ़ो अल्लाह से असांखे माफ़ कर चो अल्लाह साईं वॾे आवाज़ सां चो अल्लाह साईं असांखे माफ़ कर चो अल्लाह से असांजूं कमियूं कोताहियूं माफ़ कर चो अल्लाह से असांजा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ कर अजीज़ो ईअं तौबा कंदा रहंदा अस्तग़फ़ार पढ़ंदा रहंदा हर वक़्तु रब